ख़बर शामिल कई पिया मटियारी में रिपोर्ट निसार अहमद लिगारी जी। अस्करिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान बदशाह जो साल 2025-26 लाइ चूंडू थी गुज़रियूं। अवैस अहमद उमरानी नओं सदर चूंडियो वियो। अस्करिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान ज़िला मटियारी जे नायब सदर जवाद हुसैन जाफरी नई चूंड जी आयल काबीना का हल्फ खणायो। अस्करिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान जे यूनिट बदशाह जो साल 2025-26 जे लाइ नऊं चूंडू ज़ैर सदारत ज़िला मटियारी जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद बचल साजिदी जी मस्जिद शाह हबीब बदशाह में थी गुज़रियो, जंहिंमें अक्सरियत राय सां अवैस अहमद उमरानी खे नओं सदर चूंडियो वियो, जंहिं पंहिंजी काबीना जे लाइ मोहरम अली कासकली नायब सदर कामरान अहमद कामरानी, अज़ादार सेक्रेटरी मुख्तियार अहमद कोसो, जनरल सेक्रेटरी सैयद ताहिर शाह, तालीम व तरबियत सेक्रेटरी महर अली ऐं असद रज़ा शेख जे नाले जो ऐलान कयो। नए चूंडियल काबीना का ज़िला नायब सदर जवाद हुसैन जाफरी हल्फ खणायो। हल्फ बिरादरी खां पहिरीं साबिक़ सदर यासिर वफ़ा पंहिंजी कयल कारकर्दगी रिपोर्ट पेश कई ऐं पंहिंजी काबीना समेत इस्तीफ़ा पेश कई। हल्फ बिरादरी जी तक़रीब खे मौलाना मुजाविर अब्बास ऐवान, मोहम्मद बचल साजिदी, यासिर वफ़ा, नए चूंडियल सदर अवैस अहमद उमरानी ऐं ॿियनि मुक़र्ररीन ख़िताब कयो।